काला अताउन हद्दसनी अबू हुरैरत रज़ियल्लाहु अन्हु अन्नहु समिअ अन्नबिय सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम यक़ूल मन ताफ़ बिल बैति सबअ वला यतकल्लम इल्ला सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह मुहिया अन्हु अशरु हसनात व कुतिबत लहु अशरु हसनात व रुफिया लहु बिही अशरु दरजात व मन ताफ़ा फ़तकल्लमा फ़ी तिलकल हाल खाद फिर रहमत बिरिजलैहि का खाफिदिल माइ बिरिजलैहि औ कमा काला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयदना अता रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था कि मूंखे सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हदीस शरीफ़ ॿुधाई। उन्हनि फरमायो त बेशक मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदे ॿुधो, पाण फरमायूं मन ताफ़ बिल बैति सबअ, जंहिं बि बैतुल्ला शरीफ़ जो 7 मरतबा तवाफ़ कयो, वला यतकल्लमु इल्ला, ऐं न ॻाल्हायईं या न चयईं मगर सुभानल्लाह, सुभानल्लाह चयईं, वल्हम्दुलिल्लाह चयईं, वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह, यानी सिर्फ़ु इहे कलिमात अदा कयईं त अल्लाह तबारक व ताला उन जे लाइ 10 गुनाह मिटाए छॾींदो ऐं अल्लाह तबारक व ताला उन जे नामाए आमाल में 10 नेकियुनि जो इज़ाफ़ो फ़रमाईंदो ऐं अल्लाह तबारक व ताला उन्हनि जा 10 दरजात बि बुलंद कंदो। वमन ताफ़ा, ऐं जंहिं तवाफ़ कयो, फ़तकल्लम फ़ी तिलकल हाल, ऐं उन टाइम ई इहे कलिमात अदा कयईं, खाद फिर रहमत, वो अल्लाह जी रहमत में पंहिंजे पेरनि सां ईअं हलंदो जीअं इंसान पंहिंजे पेरनि सां पाणी जे अंदरि हलंदो आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।